इंसान खुराक ऐं पाणी खां सवाइ 2 या 3 ॾींहंनि ताईं ज़िंदा रही सघे थो, या ज़्यादा खां ज़्यादा 2 हफ़्तनि ताईं। लेकिन असां जानवरनि जी ज़िंदगी ते नज़र विझंदासीं त उन्हनि में कुझु अहिड़ा जानवर असांखे मिलंदा जेके महीननि ताईं खुराक ऐं पाणी खां बग़ैर रही सघनि था। अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। ऐं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में असां तव्हांखे अहिड़ा जानवर ॿुधाईंदासीं जेके खुराक खां बग़ैर महीननि ताईं ज़िंदा रही सघनि था। छा तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो? जेकॾहिं हा, त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो। इन खे क्लिक कयो जीअं असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिले। अचो त वीडियो शुरू कयूं था। दोस्तो, स्पाइडर, जंहिंखे पाण सिंधीअ में ॾांवर सॾियूं था, ॾांवर हिकु अहिड़ो जानवर आहे जेको पंहिंजी खुराक खाधो बचाए रखे थो, हिकु हंध ते महफ़ूज़ करे रखे थो। लेकिन अमूमन जेकॾहिं ॾांवर खे खुराक न बि मिले त हू 3 खां 4 महीननि ताईं ज़िंदा रही सघे थो बग़ैर खुराक जे। नांग, जंहिंखे अंग्रेज़ीअ में स्नेक सॾनि था, नांग जे ॾंग सां इंसान अध घंटे अंदरि मरी सघे थो। लेकिन हैरान कंदड़ ॻाल्हि आहे त नांग स्नेक खुराक खां बग़ैर 1 साल ताईं ज़िंदा रही सघे थो। नाज़रीन, ॾेडर, जंहिंखे फ्रॉग बि चवनि, ॾेडर ॾिसण में त तमामु पितकड़ो नज़र ईंदो आहे। हिकु नंढो जानवर आहे, लेकिन बर्दाश्त जी सघ हिन में तमामु घणी आहे। हिकु ॾेडर खुराक खां बग़ैर 16 महीननि ताईं ज़िंदा रही सघे थो। सिंधी भाइरो, समुंड जी हिकु मच्छी आहे जंहिंजो नालो आहे शार्क। ही समुंड जी जानवरनि में तमामु ख़तरनाक जानवर आहे। शार्क इंसान खे 10 मिंटनि में कुतरा कुतरा करे सघे थी। दोस्तो, शार्क बि उन्हनि जानवरनि में शामिल आहे जेके खुराक खां बग़ैर रही सघनि था। हिकु शार्क 8 खां 10 हफ़्ता खुराक खां बग़ैर रही सघे थी। दोस्तो, रिछ, जंहिंखे अंग्रेज़ीअ में बियर सॾनि था, रिछ सियारे जी मौसम ऐं थधी मौसम में निंड तमामु घणी करनि था, जंहिं सबबु हिननि जी एनर्जी ताक़त बची वञे थी। हिकु तहक़ीक़ मुताबिक़ हिकु रिछ खुराक खां बग़ैर 100 ॾींहं ताईं ज़िंदा रही सघे थो। नाज़रीन, क्रोकोडाइल, जंहिंखे पाण सिंधीअ में वाघूं बि सॾियूं था, ही जानवर तमामु सुस्त आहे। मतिलबु एतिरी भॼ डुक न कंदा आहिनि। खाधो खाइण खां बाद बि ही घणो वक़्तु आराम कंदा रहंदा आहिनि, जंहिं सबबु हिननि जी एनर्जी तमामु घणी बची वञे थी ऐं बर्दाश्त जी सघ बि वधी वञे थी। हिकु तहक़ीक़ मुताबिक़ हिकु वाघूं खुराक खां बग़ैर 2 खां 3 महीना ज़िंदा रही सघे थो। दोस्तो, उठ, जंहिंखे अंग्रेज़ीअ में कैमल सॾनि था, उनखे रेगिस्तान जो जहाज़ बि सॼियो वञे थो। अक्सर असां उठ खे चरंदे ई ॾिठो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकु उठ पाणी ऐं खुराक खां बग़ैर 40 ॾींहं ताईं ज़िंदा रही सघे थो। सिंधी इंफो जा नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त सिंधी ॿोलीअ खे प्रमोट करियूं ऐं दुनिया जहान जी मालूमात असां सिंधी भाइरनि भेनरुनि खे सिंधीअ में ॾियूं। उमेद त हीअ वीडियो तव्हांखे ऐं हीअ मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।